बुकेरा शरीफ में जायद सोलंकी की खबर मुताबिक त बुकेरा शरीफ जो गोट लाबक जरवार जे रहवासी जमींदार वलीदा जरवार बुकेरा शरीफ थाने जे एएसआई ऐं मंशियात फरोशन खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आऊं जमींदार आहियां। कुछ ॾींहं पहिरियां बुरफत क़ौम जा माण्हू मुंहिंजी ज़मीन ते हला करे मुंहिंजे हारियुनि खे मार कुट करे सख्त ज़ख्मी करे छॾियो, जंहिंजो बर वक्त इलाज कराए बुकेरा शरीफ थाने ते जवाबदार खान बुरफत, हाजन बुरफत ऐं कमाल बुरफत जेकी मंशियात जे विकिरे में मुलविस उन्हनि खिलाफ एफआईआर दाख़िल थियल है, जंहिंजी पुठभराई पुलिस एएसआई हाशिम बेरानी करे रहियो आहे। उन मौके ते जमींदार वलीदा जरवार वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाजी वलीदा जरवार मैटर इहो आहे, असांजी ज़मीन में वेठल 25 सालनि खां बुरफत क़ौम जा माण्हू जेके मूंखे तमामु घणो तंग करे रहिया आहिनि, जंहिं ते असां 3 एफआईआर कटाए चुका आहियूं। उन में पुलिस जी सरपरस्ती आहे, उनखे को बि एक्शन नथो खयो वञे। ऐं उन में एएसआई मोहम्मद हाशिम बेरानी इन्हनि जो हर तरह जी सपोर्ट करण में मसरूफ़ आहे। इहे मंशियात फरोश आहिनि जेके मंशियात विकिणनि था, जेके हाशिम बेरानी खे जी डीलिंग सां सॼो हलनि था। असां बसि एसएसपी साहिब खे दरख़्वास्त ॾेई चुका आहियूं, डीआईजी साहिब खे दरख़्वास्त ॾेई चुका आहियूं ऐं 3 एफआईआर कटाए चुका आहियूं। ही 3 एफआईआर कटाए चुका आहियूं, जिते को बि अमल न आहे थियो। हुननि जी सरपरस्ती पुलिस पई करे पैसा वठी, मूंखां बि पैसा वरिता अथनि। हाशिम बेरानी मूंखां पैसा वरिता आहे, मूंखां 80,000 रुपया वरिता आहिनि। मूंखे चए त उन्हनि खे 13 ॾींहं कंदुसि। छा उन 13 ॾींहं जे एवज़ हुन छा कयो आहे? हुन कुझु बि न कयो। उन्हनि मुंहिंजे हारियुनि खे कुटियो अथनि, मुंहिंजे हारियुनि खे कुटियो अथनि, मूंखे कुटियो अथनि, मुंहिंजे ॿारनि खे लठियूं हयूं अथनि। ऐं ॿुधायो असां एसएसपी साहिब असां केॾां वञूं? एसएसपी साहिब असां केॾां वञूं? डीसी टंडुलेर असां केॾां वञूं? उन्हनि जो को बि असांजो को बि तदारक नथो थिए। असांजो मुतालबो आहे त एसएसपी खे ऐं डीआईजी खे आईजी सिंध खे अपील था करियूं त हिननि जे जेके एफआईआर कटियल उन्हनि खे गिरफ़्तार करे चालान कयो वञे।